ओम शांति। अधेरे मुझे तारीख 21/3/2026 अनमिनोड़ा भारत रचवंदा मीठी मीठी भारत श्रीमती कल्याणकारी ठहना सभिन के सुख जो रास्तो ॿुधाइणो। श्रीमती कल्याणकारी ठहणो सभिन के सुख जो रास्तो ॿुधाइणो। प्रश्न कहिड़ी बि प्रकार जी गफ़लत थियण जो मुख्य कारण छा आहे? उत्तर देह अभिमान। देह अभिमान जे कारण ही ॿारनि सां ॾाढी भूलियूं थींदियूं आहिनि। कोई सर्विस बि न करे सघंदा आहिनि। उन्हनि जे अहिड़ो कर्म हूंदा आहिनि जो सभु नफ़रत कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि ॿार आत्म अभिमानी ठहो, कोई भी कर्तव्य न करो, खीर खंड थी करे सर्विस में सॼा प्लान ठाहे मुरली ॿुधी करे धारण करो, इन में बेपरवाह न ठहो। गीता छॾे बि ॾियो आकाश सिंहासन। ओम शांति। रूहानी ॿारनि ते रूहानी बाबा जी श्रीमत। हाणे सभु सेंटर्स जा ॿारनि सां बाबा ॻाल्हाइनि था। हाणे जो त्रिमूर्ति गोलो जाट सीडी लक्ष्मी नारायण जो चित्र आहे, श्री कृष्ण जो चित्र आहे। ये 6 चित्र आहिनि मुख्य। ये जीअं पूरी प्रदर्शनी आहे, इन में सभु सार अची वेंदो। जीअं नाटक जी पर्दा ठाहींदा आहिनि न एडवर्टाइज़मेंट जे लाइ, उहो कॾहिं बरसाति आदि में ख़राबु न थींदा आहिनि। ईअं इहे मुख्य चित्र ठाहिणा खपनि। ॿारनि खे श्रीमत मिलंदी आहे रूहानी सर्विस वधाइण लाइ, भारतवासी मनुष्यनि जो कल्याण करण लाइ। ॻाईंदा बि आहिनि कल्याणकारी बेहद जो बाबा आहे, जो ज़रूर कोई अकल्याण बि हूंदो, जे कारण बाबा खे अची करे को कल्याण करणो पवंदो आहे। रूहानी ॿार जंहिंजो कल्याण थिए थो, उहे इन ॻाल्हियुनि खे सम्झी सघंदा आहिनि। जीअं असांजो कल्याण थियो त असां पोइ ॿियनि जो बि कल्याण करूं। जीअं बाबा खे बि चिंतन हूंदो आहे न, कीअं आत्माउनि जो कल्याण करूं। युक्ति ॿुधाइनि था 6x9 साइज़ जी शीट ते इहे चित्र ठाहिणा खपनि। दिल्ली जहिड़े शहरनि में अक्सर करे ॾाढा मनुष्य ईंदा आहिनि, जिते गवर्नमेंट जी असेंबली आदि थींदी आहे। पोर्ट्रेट तरफ़ ॾाढा माण्हू वेंदा आहिनि। हुते इहा चित्र रखणा खपनि। ॾाढनि जो कल्याण करणु अर्थ बाबा मत ॾींदा आहिनि। अहिड़ा टिन ते ॾाढा चित्र ठही सघंदा आहिनि। देही अभिमानी ठही बाप जी सर्विस में लॻणो आहे। बाबा राय ॾींदा आहिनि इहे चित्र हिंदी ऐं अंग्रेजी में ठाहिणा खपनि। इहे 6 चित्र मुख्य जॻह ते लॻाइनि। त्रिमूर्ति गोलो जाट सीडी लक्ष्मी नारायण और श्री कृष्ण। अगरि अहिड़ा मुख्य स्थाननि ते लॻी वेंदा त तव्हांजा सैकड़ो सम्झण लाइ ईंदा, परंतु ॿारनि में देह अभिमान हुजण जे कारण ॾाढी भूलियूं थी वेंदियूं आहिनि। अहिड़ो कोई न सम्झे कि मां पको देही अभिमानी आहियां। ग़लतियूं त ॾाढी थींदियूं आहिनि, सच न ॿुधाईंदा आहिनि। सम्झाइबो आहे अहिड़ो कोई कर्तव्य न करो जो कोई ख़राबु नफ़रत लाइ कि हिननि में देह अभिमान आहे। तव्हां सदैव युद्ध जे मैदान ते आहियो न, ॿिया जॻह त 10 वर्ष 20 वर्ष ताईं युद्ध हलंदी रहंदी आहे। बाबा चवंदा तव्हांजी माया सां अंत ताईं युद्ध हलणी आहे, परंतु गुप्त आहे, जेके कोई ॼाणे न सघंदो। गीता में भी जो महाभारत लड़ाई है वो जिस्मानी दिखाई है, परंतु तव्हां आहियो रूहानी। हिते रूहानी युद्ध आहे पांडवनि जी, उहा जिस्मानी युद्ध आहे जो परमपिता परमात्मा सां विपरीत बुद्धि आहे। तव्हां ब्रह्मण कुलभूषण जी बाबा सां प्रीत बुद्धि आहे। तव्हां ॿिया संग तोड़ हिकु बाप संग जोड़दा आहियो त माया केॾो अपोज़िशन कंदी। ॾिसो माण्हू चवंदा आहिनि न कि भॻवानु अहिड़ी दुनिया छो ठाही, भॻवानु अहिड़ो
प्रैक्टिकल भगवान आया है त ही भगवान के कार्य करण में केड़ा अपोजिशन है। त भक्ति मार्ग त केड़ी पराची ॻाल्हि आहे, हुन में त बाबा हूंदा ई न आहिनि, है न। बाबा हूंदा ई न आहिनि। जो अटे में नमक मिसल सच हूंदो आहे हुनखे बि माण्हू ॿुधी करे अनसुनो करे छॾींदा आहिनि। त भॻवान जो त दोष आहे ई न, उहो त सर्वशक्तिवान आहे, उहो त असांजी जीवन ॾाढी सुठी ठाहे छॾींदा आहिनि। लेकिन माण्हुनि एॾा अगेंस्ट हूंदा आहिनि उन्हनि जे। हाणे जेके दुनिया कली बि दुनिया सुठी लॻंदी आहे उन हिसाब सां ई सुठो लॻंदो आहे हलणु। न कई बार थींदो आहे न, बाबा जे ज्ञान में ॿार अची बि वेंदा आहिनि, बाबा हुननि जी बुद्धि खोले बि वठंदा आहिनि, त बि उन्हनि खे इहे जीवन पसंदि न ईंदी आहे। त अहिड़ा अनेक माण्हू आहिनि। असां भॻवान खे दोष न ॾेई सघंदा आहियूं कि भॻवानु छा कंदो आहे, भॻवानु त एॾो शक्तिशाली आहे त बि कुझु नथो करे सघे। भॻवान त सभु कुझु करे सघंदा आहिनि। लेकिन भॻवान खे रावण जी मथे हलणु, रावण खे बि जिताइण जी तरफ़ वारा माण्हू ॾाढा हूंदा आहिनि, है न। भॻवान कंहिंखे ज़बरदस्ती न कंदा आहिनि। त बाबा चवनि था हिन समय जिस्मानी युद्ध आहे जो परमपिता परमात्मा सां विपरीत बुद्धि आहे। तव्हां ब्रह्मण कुलभूषण जी प्रीत बुद्धि आहे। तव्हां ॿिया संग तोड़ हिकु बाप संग जोड़ंदा आहियो। ॾाढा ॿार देह अभिमान अचण जे कारण भुलिजी वेंदा आहिनि, पोइ पंहिंजो ई पद भ्रष्ट करे वठंदा आहिनि, पोइ अंत में ॾाढो पछताइणो पवंदो आहे। कुझु करे न सघंदा, ये कल्प कल्प जी बाजी आहे। हिन समय कोई अकर्तव्य कार्य कंदा आहियो त कल्प कल्पांतर जे लाइ पद भ्रष्ट थी वेंदो आहे, ॾाढो घाटो पइजी वेंदो आहे। बाप चवंदा आहिनि अॻियां त 100% घाटे में हुयो, हाणे बाबा 100% फ़ाइदे में लाहींदा आहिनि। जो श्रीमत ते हलणो आहे, हर हिकु ॿार खे कल्याणकारी ठहिणो आहे, सभिनि खे सुख जो रास्तो ॿुधाइणो आहे। सुख आहे ई स्वर्ग में, नर्क में आहे दुख छो। इहा आहे विश्वस दुनिया, उहा आहे वाइसलेस। हाणे विश्वस दुनिया ठही आहे, पोइ बाबा अची करे हिन दुनिया खे वाइसलेस ठाहींदा। हिन ॻाल्हियुनि खे दुनिया में कोई न ॼाणंदा आहिनि। जो मूंखे इहे चित्र परमानेंट स्थान ते लॻाइणु खपनि। पहिरों नंबर दिल्ली मुख्य आहे, सेकेंड में आहे बॉम्बे, कलकत्ता, पोइ ॿियो कोई के ऑर्डर ॾियण सां शीट ठाहे सघंदा आहिनि। आगरा में बि घुमण लाइ ॾाढा ईंदा आहिनि। भारत सर्विस त ॾाढी सुठी करनि था, ॿियो कुझु कर्तव्य करे करे ॾेखारियो। हाणे इहे चित्र ठाहिण में कोई तकलीफ़ न आहे, सिर्फ़ु एडवर्टाइज़मेंट खपे। सुठा वॾा चित्र हुजनि जो कोई दूर सां ई पढ़ी सघे, ॻोल्हे में बि वॾो ठही सघंदो आहे। सेफ्टी सां रखिणो पए जो कोई ख़राब न करे। यज्ञ में असुरनि जा विघ्न पवंदा आहिनि, छो जी इहे नई ॻाल्हियूं आहिनि। ये दुकान कढी वेठा आहिनि, आख़िरी त सभु सम्झी वेंदा कि असां उतरंदा आहियूं, ज़रूरु कुझु ख़ामी आहे। बाप ही आहे कल्याणकारी, उहो ई ॿुधाए सघंदा आहिनि कि भारत जो कल्याण कीअं ऐं कॾहिं थिए। भारत खे तमो प्रधान केरु ठाहींदो आहे, सतो प्रधान केरु ठाहींदो आहे, इहे चकर कीअं फिरंदो रहे कोई न ॼाणंदा आहिनि। संगम खे बि न ॼाणंदा आहिनि, सम्झंदा आहिनि भॻवानु युगे युगे ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि कि भॻवानु त नाम रूप सां न्यारा आहिनि। भारत प्राचीन स्वर्ग हुयो न, इहे बि चवंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों देवताउनि जो राज्य हुयो, पोइ कल्प जी आयु लंबी करे छॾी अथनि। त ॿारनि खे देही अभिमानी ठहिण जी ॾाढी महिनत करणी आहे। हाणे देही अभिमानी ठहिण जी ॾाढी महिनत करणी आहे, तॾहिं ही बाबा जो असांखे सेवा जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि, उहा असां हिन दुनिया में प्रैक्टिकल करे सघंदा आहियूं।
धारणा करे सघंदा आहियूं, बाबा खे यादि करे सघंदा आहियूं। अधु कलाक सत्य त्रेता में तव्हां आत्म अभिमानी हुयो, परंतु परमात्मा अभिमानी न हुयो। हिते त पोइ देह अभिमानी ठही वियो, पोइ देही अभिमानी ठहिणो पियो। यात्रा अक्षर भी है न, परंतु अर्थ न समझदा आहिनि। मनमना भव जो अर्थ आहे रूहानी यात्रा ते रहो। हे आत्माऊं, मुझ बाप खे यादि करो। श्री कृष्ण त ईअं न चईंदा, उन्हनि ते कोई कलंक लॻी न सघंदो आहे। इहे बि बाबा सम्झाईंदा आहिनि। सीढ़ी जॾहिं उतरियो त अधु कलाक कामचिता ते वेही कारा थी वियो। बाबा चवंदा आहिनि उहो त थियणो ई आहे, पतित तव्हांखे थियणो ई आहे। लेकिन हीअं न कि असां सोचूं भई पतित थियणो आहे त बिल्कुलु दुनिया में जो हिकदमि वर्स्ट हूंदी आहे उहा न। हाणे त आहे बि नहीं छा, हुनजी संप्रदाय काली ई हूंदी, परंतु सभिनि खे सावरो रूप, सभिनि जो सावरो रूप कीअं ठाहियो। चित्र आदि जो बि ठाहिया आहिनि इहे सभु बेसमझी जाए। उन्हनि खे इहे श्याम पोइ सुंदर चइणो आहे, इहे कीअं थी सघंदो आहे। उन्हनि खे चइबो आहे, हिनखे चइबो आहे अंधश्रद्धा, है न। गुड़ियनि जी पूजा करण वारा, गुड़ियनि जो नाम रूप ऑक्यूपेशन आदि थी न सघंदो आहे न। तव्हां बि पहिरियों गुड़ियनि जी पूजा कंदा आहियो, अर्थ कुझु बि न सम्झंदा आहियो त बाबा सम्झाईंदा आहिनि प्रदर्शनी जो चित्र मुख्य ठही वञनि, कमिटी ठही वञे जो प्रदर्शनी पिछाड़ी प्रदर्शनी कंदा रहनि। हाणे जो अॼु बाबा चए थी चित्र ठाहियो, ये चित्र ठाहिण जी कमिटी ठाहियो, जॻह जॻह ते चित्र रखनि। बंधन मुक्त त ॾाढा आहिनि, कन्याऊं बंधन मुक्त आहिनि, वानप्रस्थी बि बंधन मुक्त आहिनि। त ॿारनि खे डायरेक्शन अमल में लाइणो खपे न। ये गुप्त पांडव आहे, कोई खे बि पहचान में न अची सघंदा आहिनि। बाबा बि गुप्त आहिनि, ज्ञान बि गुप्त आहे। हुते मनुष्य खे ज्ञान ॾींदा आहिनि, हिते परमात्मा बाप अची करे असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। कहिड़ो गुप्त आहे, जेके ॾींदा आहिनि आत्माउनि खे, जो गुप्त आत्माऊं वेठियूं आहिनि शरीरनि जे अंदरि, उन्हनि सां बाबा ॻाल्हाईंदा आहिनि। परंतु इहे न सम्झंदा आहिनि कि आत्मा ज्ञान वठंदी आहे। छो जे उहो त आत्मा खे निर्लेप ई चई ॾींदी है न। वास्तव में आत्मा ही सब कुछ कंदी आहे। पुनर्जन्म आत्मा वठंदी आहे कर्मनि जे अनुसार, है। पुनर्जन्म आत्मा वठंदी आहे कर्मनि अनुसार। वास्तव में आत्मा ही सब कुछ कंदी है। पुनर्जन्म भी आत्मा ही वठंदी है। आत्मा ही सब कुछ कंदी आहे, पुनर्जन्म भी आत्मा ही वठंदी आहे कर्मनि जे अनुसार। बाबा ये सब पॉइंट सुठी रीति बुद्धि में विझंदा आहिनि। ॿारनि जे सभु सेंटर्स में नंबर 1 देही अभिमानी आहिनि, जो सुठी रीति सम्झंदा आहिनि ऐं पोइ सम्झाईंदा आहिनि। देह अभिमानी न कुझु सम्झी सघंदा आहिनि, न सम्झाए सघंदा आहिनि। मां कुझु सम्झंदी न आहे, इहा बि देह अभिमान आहे। अरे तव्हां त आत्मा आहियो न। बाप आत्माउनि खे बि सम्झाईंदा आहिनि। दिमाग़ खे खुली वञणु खपे, तकदीर में न त खुलंदो ई न आहे। त बाबा तदबीर कराईंदा आहिनि, परंतु तकदीर में न त पुरुषारत बि न कंदा आहिनि। आहे ॾाढो सहज, अलॻि ऐं बे सम्झणो आहे। बेहद जे बाप सां वरसो मिलंदो आहे। तव्हां भारतवासी सभु गॉड गॉडेस हुयो, प्रजा बि हीअं हुई। इन समय पतित ठही वेंदा आहिनि। केतिरो सम्झाइबो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। बाबा चईंदा आहिनि ॿार असां तव्हांखे गॉड गॉडेसिस ठातो हुयो, तव्हां हाणे छा ठही विया आहियो। इहे कुंभी पार्क नर्क न, विश्व वैतरणी नदी में मनुष्य जानवर पंछी आदि सभु हिकु समान ॾेखारियो। हिते
हुते त मनुष्य ॿियो ई ख़राब थी पिया आहिनि। मनुष्य में क्रोध बि केतिरो थी वियो आहे, लाखनि खे मारे छॾिया आहिनि। भारत जो वैश्यालय ठहियो आहे, पोइ हिननि खे शिवालय शिव बाबा विझी करे ठाहींदा आहिनि। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, डायरेक्शन ॾींदा आहिनि, हीअं करो है न। ॾिसो एकाकी डायरेक्ट शिव बाबा असांखे मत ॾींदा आहिनि, त डायरेक्ट हुनजो हथु पकड़णु है न। कोई थींदो न कि डायरेक्ट जीअं ॿार जी पालना डायरेक्ट हुनजा माउ पीउ कंदा। कई ॿार हूंदा आहिनि कि उन्हनि खे माउ पीउ जी सम्झ न ईंदी आहे, उहो भाउ भेणनि सां हलणु चाहींदा आहिनि। बस भाउ भेणनि खे सम्झ ॾियण वारो माउ पीउ, धन ॾियण वारो माउ पीउ, लेकिन है न उन्हनि खे न, उन्हनि जे लाइ उन्हनि जा भाउ भेण ई माउ पीउ हूंदा आहिनि। उन्हनि खे माउ पीउ जी पालना पसंदि न हूंदी आहे, पसंदि न हूंदी आहे, वठी बि न सघंदा आहिनि। ऐं माउ पीउ वटि अगरि एतिरो टाइम न हुजे एॾे ॿारनि खे पालण जो, हालांकि उहो टाइम ॾींदा आहिनि, लेकिन ओतिरो वेट करणु, ओतिरो पहुची सघनि, है न। थींदो न कॾहिं कॾहिं ॿार खे वॾा भाउ भेण थींदा आहिनि कि हीअं न कर मम्मी पापा डांटंदा हीअं। हुनखे पतो आहे मम्मी पापा त ॾाढा स्ट्रिक्ट आहिनि, त उहो मम्मी पापा सां न भाउ भेणनि सां हैंडल थींदा आहिनि। त हिते बि ईअं ई आहे कि डायरेक्ट त शिव बाबा ब्रह्मा मां जे कनेक्शन में रहो, या जेकी बि आत्माऊं निमित आहिनि हुननि जे कनेक्शन में रहो, हे तव्हांजी मर्ज़ी है न। श्री बाबा जी मत, बाबा की त हिकदमि एक्यूरेट, बाबा जो ॿारु ठहियो मतिलबु एक्यूरेट, पोइ सज़ा बि ओतिरी मिलंदी त वसो बि ओतिरो मिलंदो। ऐं भाउ भेणनि जे हिसाब सां हुननि जे चए ते हुननि बाबा सां उन्हनि जे थ्रू कनेक्शन में रहियो त वरसो बि ओतिरो मिलंदो, सज़ा बि केतिरी न मिलंदी। त बाबा असांखे चईंदा आहिनि, कि बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, डायरेक्शन ॾींदा आहिनि, हीअं करो। भारत खे वैश्यालय खां शिवालय ठाहियो, शिव बाबा जे मथे हली करे चित्र ठाहियो, पोइ जो वॾा मनुष्य आहिनि उन्हनि खे सम्झायो। ये प्राचीन योग, प्राचीन नॉलेज सभिनि खे ॿुधणी खपे। हॉल वठी करे प्रदर्शनी लॻाइणी आहे। हर शहर वारो, हर गांव में जेका बि बाबा जा ॿार आहिनि, हर देश में जेका ॿार जो ॿार आहिनि, उनमें अगरि इहा उमंग अची वञे, इहा लक्ष्य रखनि कि असांखे पंहिंजे हर शहर में, हिन शहर जी हर आत्मा खे इहे ज्ञान कन में पहुचाइणो ई आहे, लक्ष्य रखनि, है न। लक्ष्य रखनि, कीअं बि करे, जीअं आदि में सभिनि परचा फिटी कयो न, ॿुधनि त बि त ईअं लक्ष्य रखिणो। हाणे त एॾी सारी पहचान थी वई आहे एॾे वॾे माण्हुनि सां। अगरि माण्हू लक्ष्य रखनि कि असां इहे ॻाल्हियूं हर स्कूल, हर मोहल्ले, हर गली, सभु जगह असां कंहिं न कंहिं रीति सां इहे बाबा जो संदेश, बाबा जो ज्ञान पहुचायूं, है न। अगरि इहे सभु लक्ष्य रखनि त छा न थी सघंदो आहे न। डायरेक्ट बाप जी शक्ति ऐं ब्रह्मण संकल्प करे ऐं न थी सघंदो। अगरि हाणे बि दुनिया में जो थिए थो, इहे सभु थींदो रहंदो, त्योहार सभु इन्हनि में न पई करे, अगरि हर आत्मा ये लक्ष्य वठे, श्री बाबा जे घर त हर शहरनि में, हर कंट्री में, ख़ासकर भारत में त मोहल्ले में बाबा जे, गली में बाबा जे सेंटर्स खुली आहिनि, मतिलबु बाबा जा ॿार आहिनि। सभु लक्ष्य रखनि कि असांखे बाबा छा था चवनि कि बाबा जो ज्ञान, बाबा जी प्राचीन योग, प्राचीन नॉलेज सभिनि खे ॿुधणी खपे, सभिनि खे ॿुधणी खपे। त सोचो, हॉल वठी करे प्रदर्शनी लॻायो, इहा उमंग अचणु खपे। जॾहिं
हर स्थिति जी हर ब्रह्मण आत्मा खे ये लक्ष्य हूंदो, ये उमंग ईंदो, तॾहिं उहो इहे करे सघंदा, तॾहिं उहो इहे करे सघंदा न। पंहिंजो टारगेट फिक्स करो सभु ॼणा मिली करे। त बाबा चवनि था त बाबा जी हिकु लाइन बि दिमाग़ में रखे कोई जो निमित आहे ऐं उन अनुसार कार्य शुरू करनि पूरे विश्व में। एतिरे समय ताईं असांखे इहा नॉलेज सभिनि जे कन में पए, अहिड़ो कोई उपाय सोचो। ॾाढा सारा अॼुकल्ह त ॾाढा सारा टेक्निक आहिनि न, सोशल मीडिया, बाबा चवनि था बोर्ड, प्रदर्शनी, स्कूल कॉलेज, हॉल वठी करे प्रदर्शनी लॻाइणी आहे। उन्हनि खे त पैसा आदि कुझु न वठणा खपनि, पोइ बि जो ठीकु सम्झो त किरायो वठो। चित्र त तव्हां ॾिसो, चित्र ॾिसंदा त पोइ झटि पैसा वापसि वठी वठंदा, सिर्फ़ु युक्ति सां सम्झाइणो खपे, है न, अहिड़ी टैक्ट अचणी खपे। अथॉरिटी त हथ में रहंदी आहे न, चाहे त सभु कुझु करे सघंदा आहिनि, उहो थोरी सम्झंदा आहिनि। विनाश काले विपरीत बुद्धि त विनाश बि प्राप्त थींदो न। पांडव जो भविष्य में पद पायो, पांडवनि त भविष्य में पद पायो, सो बि राज्य पुठियां भविष्य में थींदो, हाणे थोरी थींदो। इहे मकान आदि सभु टुटी पईं, ये मकान आदि सभु टुटी पयूं। हाणे बाबा सम्झाइनि, ॾिसो न लड़ाई में कीअं पूरी देश जो देश माण्हू ख़तमु करे सघंदा आहिनि हिकु सेकेंड में, कई मिसाइल में। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि प्रदर्शनी बि करणी खपे, ख़ूब सुठी रीति सां कार्ड ते निमंत्रण ॾियो। तव्हां पहिरियों वॾनि खे सम्झायो त मदद बि कंदा, बाक़ी सुम्ही न पइणो। सुम्ही न पइणो मतिलबु देह अभिमान में अची करे सुम्ही पईंदा आहिनि, देह अभिमान में अची करे सुम्ही न पओ। कमिटी ठाहियो, खीर खंड थी प्लान ठाहिणो खपे, बाक़ी मुरली न पढ़ंदव त धारणा कीअं थींदी। एॾा ॾाढा लॉगर्स आहिनि, मतिलबु बेपरवाह आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार देही अभिमानी थी करे सर्विस जी भिन्न भिन्न युक्तियूं कढणियूं आहिनि, अञा बि थोरो समय आहे, है ना। और हिन थोड़े समय में आलस्य, लोभ, माया भी बहुत अलग अलग रूप सां ईंदी है ना। त हिन जे लाइ हिन सां बचण लाइ कंहिं न कंहिं रीति कुझु न कुझु सर्विस में लॻंदा रहो त बची वेंदासीं। आपस में खीर खंड थी करे सर्विस कंदा रहो, जीअं बाबा कल्याणकारी आहे ईअं कल्याणकारी ठहियो। प्रीत बुद्धि ठही ॿियो पॉइंट आहे, प्रीत बुद्धि ठही ॿियो संग तोड़ हिकु संग जोड़ो। कोई अहिड़ो कर्तव्य न करिणो आहे जो कल्पांतर जे लाइ नुक़सान थी वञे। वरदान बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा नष्ट मोहा स्मृति स्वरूप ठहिण वारा अचल अॾोठ जो सदा बेहद जी वैराग वृत्ति में रहंदा आहिनि, वो कॾहिं कंहिं दृश्य खे ॾिसी बदलाईंदा व हूंदा न आहिनि, सदा अचल अॾोठ रहंदा आहिनि। शिव जी बेहद जी वैराग वृत्ति सां नष्ट मोह स्मृति स्वरूप ठही वेंदा आहिनि। अगरि थोरो कुझु ॾिसी अंश मात्र बि हलचल थींदी आहे या मोह उत्पन्न थींदो आहे त अंगत जे समान अचल अॾोठ न चईंदासीं।
बेहद जी वैराग्य वृत्ति में गंभीरता सगत रमणीकता भी समायल। बेहद जी वैराग्य वृत्ति सगत में गंभीरता सगत रमणीकता भी समायल। जीअं बाबा जो कल्ह जो वरदान छा हुयो कि चाहे दर्दनाक या हंसी वारो हुजे माहौल त बि साक्षी दृष्टा रहे। ईअं चाहे कोई जो रमणीक पाठ हुजे चाहे स्नेही पाठ जो गंभीर पाठ हुजे, हर पाठ में साक्षी थी करे ॾिसो त हिक रस अवस्था रहंदी। ऐं अॼु जो वरदान छा आहे बाबा जो? अचल डोर कल्ह बाबा चई साक्षी दृष्टा ठहो, कुछ भी ॾिसो, चाहे सुठी ॻाल्हि चाहे हंसी वारी चाहे दर्दनाक चाहे कोई भी, है ना, लेकिन असांखे बाबा सां गॾु हुनखे साक्षी थी करे ॾिसणो आहे त असांजी अवस्था हिकु रस रहंदी। न त अगरि असां मनोरंजन वारी सीन ॾिसण में मनोरंजन में रहिजी वेंदासीं ऐं हाय हाय सीन वारी ॾिसते हुए थोरो सो स्थिति चेंज थी वेंदी। ऐं अॼु जो वरदान बाबा छा था चवनि कि अचल डोर रहण लाइ निष्ठो मोह स्मृति स्वरूप। हिन ॿिन्हिनि वरदाननि जी स्थिति स्टडी करे असांखे हलणो आहे। लेकिन बाबा जी असांखे चवनि था बेहद जी वैराग्य वृत्ति में गंभीरता त हूंदी, साक्षी दृष्टा थी करे ॾिसंदासीं त हिकदमि ईअं न कि हिकदमि मुंहुं सुजी वञे कि असां ॾिसंदे हुए कुझु ॾिसूं, रमणीकता बि हुजे। स्लोगन आहे राज्य अधिकारी सां गॾु बेहद जी वैरागी ठही करे रहण, राज्य अधिकारी बि ठहिणो ऐं बेहद जो वैरागी बि ठहिणो, ठही करे रहण, इहे राज ऋषि जी निशानी। पर हिकदमि मुंहुं सुजाए करे बि न रहणो। जीअं मूर्ति कीअं थींदी आहे, मूर्ति जे अॻियां कुझु बि सुठो थिए बुरो थिए उनजो हमेशह चहिरो कीअं रहंदो आहे, मुस्कुराईंदो, है ना। तॾहिं बाप दादा जो मिलन में जॾहिं बाप दादा मिलन हूंदो हुयो त बाप दादा जो चहिरो कीअं हूंदो आहे, हमेशह मुस्कुराईंदो। चाहे उन समय हॉल में अगरि कोई चिल्लाईंदो बि हुयो, कई बार ईअं थींदो हुयो न, चिल्लाईंदो हुयो, शोर मचाईंदा हुया, शोर मतिलबु जॾहिं सेलिब्रेशन थींदो आहे या ईअं कुझु, लेकिन बाबा जो हमेशह चहिरो कीअं, ये ना बाबा उन खुशी में कुछ भी हा हा वो करनि था। बाबा जो हमेशह चहिरो हिकु रस, स्थिति आत्मिक स्थिति हिकु रस रहंदी, मतिलबु नथिंग न्यू, हिकदमि जीअं माण्हू बसि ॾिसे थो त ईअं। त राज्य अधिकारी सां गॾु गॾु बेहद जे वैरागी ठही करे रहण ई राज ऋषि जी निशानी। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य, आत्मा कभी परमात्मा जो अंश न थी सकती है। ॾाढा मनुष्य ये समझते हैं कि असां आत्मा ऐं परमात्मा जा अंश आहियूं। हाणे अंश त थींदो आहे टुकड़े, हिकु तरफ़ चईंदा आहिनि परमात्मा अनादि अविनाशी आहे, ईअं अविनाशी परमात्मा के टुकड़नि में कीअं लाहींदा आहिनि। हाणे परमात्मा कटी कीअं सकते हैं, आत्मा ही अजर अमर आहे त अवश्य आत्मा के पैदा करण वारो बि अजर अमर हूंदो। ईअं अमर परमात्मा के टुकड़नि में वठी वञण गोया परमात्मा खे बि विनाशी थी छॾनि। लेकिन असां त ॼाणंदा आहियूं असां आत्मा परमात्मा जी संतान आहियूं त असां हुननि जा वंश ठहियासीं, ॿार ठहियासीं, उहो पोइ अंश कीअं थी सकता है। हिन करे परमात्मा जा महावाक्य आहिनि कि ॿार मां ख़ुदि त इमाटल आहियां, जाती जोत आहियां, मां दीवो आहियां, मां कॾहिं बुझी न सघंदो आहियां।
है न। ॾिसो वॾी जोत मां थोड़ी उन जोत खे थोड़ी कटे कटे करे अलॻि अलॻि दिया ठाहींदा आहिनि, है न। ॿिया नंढा दिया अलॻि हूंदा आहिनि, हुननि में उहो जोत जलाईंदा आहिनि, लेकिन हुनखे कटंदा न आहिनि। त बाबा छा था चवनि कि मां ख़ुदि इमाटल आहियां, जागती जोत आहियां, मां दीवो आहियां, मां कॾहिं बुझंदो न आहियां। ऐं सभी मनुष्य आत्माउनि जो दीपक जगंदो बि आहे त बुझंदो बि आहे, पूरो न। उन्हनि सभिनि खे जगाइण वारो पोइ बि मां आहियां, सॼी लाइट में ॾियण वारो मां ई आहियां। बाक़ी एतिरो ज़रूरु आहे कि मुझ परमात्मा जी लाइट ऐं आत्माउनि जी लाइट में फ़र्क़ु अवश्य आहे। जीअं बल्ब हूंदो आहे, कोई ज़्यादा पावर वारो, कोई कम पावर वारो हूंदो आहे, वैसे आत्मा भी कोई ज़्यादा पावर वारी, कोई कम पावर वारी हूंदी आहे। बाक़ी परमात्मा जी पावर कोई सां कम ज़्यादा न थींदी आहे। तॾहिं त परमात्मा जे लाइ चईंदा आहिनि न, परमात्मा सर्वशक्तिवान अर्थात सर्व आत्माउनि सां उन्हनि में शक्ति ज़्यादा है। उहे सृष्टि जे अंत में ईंदा आहिनि। अगर कोई सम्झे परमात्मा सृष्टि जे विच में ईंदा आहिनि अर्थात युग युग ईंदा आहिनि, त मनो परमात्मा विच में अची विया, तो परमात्मा सर्व खां श्रेष्ठ कीअं थिया, तो परमात्मा सर्व खां श्रेष्ठ कीअं थिया। अगर विच में भी अची विया सर्व खां श्रेष्ठ न थिया। इन करे है न भॻवानु अंत में ईंदा, छो कि विच विच में भी ॾाढी सारी आत्माउनि जो पाठ हूंदो आहे, उन्हनि खे पंहिंजो जलवो ॾेखारिणो हूंदो आहे। हाणे जॾहिं सतयुग में श्री कृष्ण अची वेंदा त पोइ अगरि हुन समय बि परमात्मा हुजे त पोइ श्री कृष्ण त ऑलरेडी नेक्स्ट टू गॉड आहे, त हुन में ऑलरेडी पावर हूंदी आहे। त हाणे ॾिसो बाबा आहिनि, शिव बाबा आहिनि, त बि केॾा सारा अलॻि अलॻि माण्हू आहिनि अञा ताईं, केॾा सारा संत सन्यासी। त इहे माण्हू केॾो मुश्किल सां सम्झंदा आहिनि कि हा इहो ई आहे, इहो ई आहे। त बाबा विच में अची वञा त कोई फ़ाइदो न आहे। इन करे बाबा चवंदा आहिनि कि मां अंत में ई ईंदो आहे। अगरि कोई चए परमात्मा युगे युगे ईंदो आहे त सम्झनि कि परमात्मा घड़ी घड़ी पंहिंजी शक्ति हलाईंदा आहिनि। अहिड़ी सर्वशक्तिवान जी शक्ति एतिरे ताईं आहे। अगरि विच में ई पंहिंजी शक्ति सां सभिनि खे शक्ति अथवा सदगति ॾिए त पोइ हुनजी शक्ति क़ाइमु रहणी खपे न। पोइ दुर्गति खे छो प्राप्त कंदा आहिनि, त इन सां साबित आहे कि परमात्मा युगे युगे न ईंदा आहिनि। युगे युगे अचनि त पोइ सत्युग कॾहिं बदिले ई, कॾहिं त्रेता द्वापर कलयुग थिए ई न। जे सम्झो सत्युग खां पोइ अगरि बाबा अची विया त वरी खां आत्माउनि खे चार्ज करे वठंदा, है न। ऐं त्रेता युग में आत्माएं त वैसे ई मथां खां ईंदियूं त सतो प्रधान श्रेष्ठ हूंदियूं, ऐं बाबा सत्युग में आया त उन्हनि खे सतो प्रधान ठाहे छॾिया कंप्लीट। पोइ त कॾहिं न त्रेता द्वापर कलयुग अची न, हमेशह ई सुठी आत्माउनि जो ई पाठ हूंदो आहे, है न। सत्य खां पोइ त्रेता युग अचे मतिलबु आत्माउनि जी डिग्री घटि थिए, पोइ त डिग्री कम थींदी ई न। पोइ त त्रेता द्वापर कलयुग ख़तम ई थी वञे, बसि सत्युग ई रहे, है न। ऐं उन्हनि में सभी आत्माएं अची वञनि पूरी दुनिया में। पोइ त अलॻि अलॻि धर्म बि न थियनि, छो जे वॾा त पोइ लक्ष्मी नारायण ई रहंदा, है न। त छो जी बाबा सत्युग खां पोइ अची वेंदा, वरी असांखे चार्ज कंदा, भले आत्मा ईंदी रहंदी लेकिन वॾा त उहे ई कयल हूंदा न, लक्ष्मी नारायण। भले बाबा हिते रहंदा न, लेकिन अची करे चार्ज करे वेंदा त शक्ति त लक्ष्मी नारायण में जास्ती रहंदी न। त ॿियो कोई धर्म जी जो वॾोपन हूंदो ई न। त बाबा चवनि था कि मां युगे युगे न ईंदो आहे, पोइ त कोई दुर्गति खे प्राप्त करे ई न। त हिन सां साबित आहे कि परमात्मा युगे युगे न ईंदा आहिनि, अर्थात विच विच में न ईंदा आहिनि। उहे ईंदा आहिनि कल्प जे अंत समय,
ऐं हिकु बार ही पंहिंजी शक्ति सां सर्व जी सदगति करे वरितई। जॾहिं परमात्मा एतिरी वॾी सर्विस कई आहे तॾहिं हुननि जी यादगार जे रूप में वॾो शिवलिंग ठाही ऐं एतिरी पूजा कंदा आहिनि त अवश्य परमात्मा सत्य बि आहे, चैतन्य बि आहे ऐं आनंद स्वरूप बि आहे। अच्छा, ओम शांति। अव्यक्त इशारो आहे। व्यक्त संकल्प व संशय जी मार्जन हूंदे भी समृद्ध संकल्प हलन। व्यक्त संकल्प व संशय जी मार्जन हूंदे भी समृद्ध संकल्प हलन कि सदा बाबा रक्षक आहिनि, कल्याणकारी आहिनि, त हिन निश्चय ई विजय अवश्य थींदी। त क्वेश्चन मार्क जो टेढ़ो रास्तो न वठी सदा कल्याण जी बिंदी लॻायो। कॾहिं कॾहिं व्यर्थ संकल्प भी हलंदा आहिनि न, कॾहिं कॾहिं बाबा जे लाइ बि हली वठंदा आहिनि न, कि बाबा चवंदा आहिनि कि मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां, मां बि कुझु न करे सघंदो आहियां, द्वापर कलयुग में तव्हांखे प्रकट थियणो ई पवंदो। त कॾहिं कॾहिं संशय ईंदो आहे कि एॾा सारा माण्हू भक्ति मार्ग में बाबा खे सॾ था करनि, लेकिन बाबा तो कुछ करे ही न सकता है। त एॾी भक्ति करण जो मतिलबु छा? एॾो भॻवान खे यादि करण सां मतिलबु छा? असां हाणे सूर्यवंशी घराने जी आत्मा एॾो पुरुषार्थ करे एॾी शक्ति वठंदी, हुननि जी शक्ति सत्य त्रेता ताईं रहंदी, बसि हुन खां पोइ हुननि खे दुखी थियणो ई न। त कॾहिं कॾहिं अहिड़ा संकल्प बि माण्हुनि खे हलंदा आहिनि ॿारनि खे, त हुन में अगरि असां ईअं बाबा जे लाइ बि अगरि व्यर्थ संकल्प नेगेटिव वीचार न हलनि, असां सोचूं कि बाबा त चवंदा आहिनि पूरे कल्प में तव्हां ठीकु रहंदा आहियो न, केतिरा वर्ष बि ठीकु रहंदा आहियो। त जीअं थींदो न कि जॾहिं सूर्य उगंदो आहे न त सोलर एनर्जी, सोलर पैनल सां न आत्मा जो सोलर उहो लॻाए करे शक्ति खे स्टोर करे छॾंदी आहे। त हुननि खे पोइ जॾहिं कारा बादल ईंदा आहिनि, बारिश पवंदी आहे, त हुननि खे उहो मदद मिलंदी आहे। त असां सोचूं कि चलो बाबा त सर्वशक्तिवान आहिनि, लेकिन बाबा जे अचण जो समय हाणे ई आहे। ऐं बाबा खां शक्ति वठण जो तरीक़ो आहे ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करणु। त जेतिरो असां हिन संगम युग में उहो कर्म कंदासीं त असांजो शक्ति स्टोर थी वेंदी ऐं द्वापर कलयुग में बि उहा असांखे कमु ईंदी। है न, जीअं ब्रह्मा बाबा जो लास्ट जनम बि केॾो रॉयल हुयो, ब्रह्मा बाबा कामिका जे वश कर्म कई, लेकिन त बि रॉयल्टी त हुई, सादगी त हुई, सुठो जीवन त हुयो न हुननि जो। है न, त इहा निशानी आहे दुनिया वारनि खां असां हमेशह ई पूरो कल्प हुननि खां श्रेष्ठ सुठा ई रहंदासीं, भले पतित थींदासीं लेकिन पंहिंजे जीवन में सुठा हूंदासीं, रॉयल हूंदासीं। है न, त ईअं सुठी सुठी ॻाल्हियूं ध्यान में रखी करे व्यर्थ ॻाल्हियुनि खे क्वेश्चन मार्क के टेड़नि ॻाल्हियुनि खे तव्हां बाबा जी यादि में बाबा जी शक्ति के ध्यान में रखी कल्याणकारी बिंदी लॻायो, फुल स्टॉप लॻायो। हिन विधि सां हर ॻाल्हि सहज ई थींदी ऐं सिद्धि बि प्राप्त थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।